नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घुटकी में ख़बर ॾींदा हलूं त हिंदू बिरादरी जे मज़हबी ॾींहुं ॾियारी जे हवाले सां पाकिस्तान पीपलज़पارٹي ज़िले इंफॉर्मेशन आफिस में तकरीब क़ोठाई वई है, जंहिंमें ज़िले डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी अब्दुल मजीद लाखो, सिटी सदर अब्दुल गनी लाखो, ज़िले घुटकी जे नायब सदर सुखदेव, सईद रुज़वान शाह जीलानी, डिस्ट्रिक्ट बार जे सदर एडवोकेट सदाम चंद, असगर अली, जानी शंकर, भजन लाल ऐं ॿियनि शिरकत कई है। इन मौके ते ॾियारी जी तकरीब जो केक पिण काटियो वियो। तकरीब खे ख़िताब कंदे पाकिस्तान पीपलज़पارٹي ज़िले घोटकी जे नायब सदर सुखदेव ऐं ॿियनि चयो त हिंदू बिरादरी पंहिंजो मज़हबी ॾींहुं जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रही है। पंहिंजी धर्मी रस्मूं अदा करे मुल्क जी सलामती ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं पिण घुरियूं पियूं वञनि। ॾियारी जो ॾींहुं हक़ जी फतह ऐं ज़ुल्म जी शिकस्त जो ॾींहुं है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।